माण्हू दुरुस्त चवंदा आहिनि त चाइना जी शयुनि जी का गारंटी नाहे हूंदी। चाइना पारां ठाहियल शयूं हलंदे हलंदे कॾहिं कमु करणु छॾे वञनि, कंहिंखे अंदाज़ो नाहे हूंदो। माण्हुनि जा मुशाहिदा पंहिंजी जाइ ते, पर हाणे ॿी ख़बर जंहिं दुनिया जे माण्हुनि खे वधीक ॻणती में विझी छॾियो आहे त चाइना जो ख़लाई लैब टांगोंग-1 चीन जे कंट्रोल मां निकिरी वियो आहे। चाइना जो सैटेलाइट टांगोंग-1 जेको हिकु ट्रक जी साइज़ जेतिरो आहे, उन जो वज़न लॻभॻि 8000 किलोग्राम आहे। उनखे सेप्टेंबर 2011 ईस्वी में ख़ला ॾे मोकिलियो वियो हो, पर ताज़ो अप्रैल 2017 ईस्वी में चीन पारां अक़वाम मुतहिदा में जमा करायल हिकु रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त सैटेलाइट मथां हाणे चीन जो कंट्रोल ख़तम थी वियो आहे। जंहिंजो सादो मतिलबु हाणे उहो सैटेलाइट बेयारो मददगार ख़ला में घुमी रहियो आहे ऐं आहिस्ते आहिस्ते ज़मीन तरफ़ अची रहियो आहे। ख़लाई माहिरनि जो चवणु आहे त सैटेलाइट जा घणा हिसा ज़मीन ते किरण खां अॻु ई तबाह थी वेंदा, पर मुमकिन आहे त कुझु हिसा जिन जो वज़न 2.5 मण थी सघे थो, का इंसानी आबादी मथां किरी सघनि था। चाइना अक़वाम मुतहिदा में जमा करायल रिपोर्ट में ॼाणायो आहे त सैटेलाइट अक्टूबर 2017 ईस्वी खां अप्रैल 2018 ईस्वी ताईं कंहिं बि वक़्तु ज़मीन ते किरी सघे थो। पर ख़तरे जी ॻाल्हि त सैटेलाइट जा हिसा ज़मीन जे कहिड़े हिसे ते किरंदा, उन जी ख़बर सिर्फ़ किरण खां 4 कलाक अॻु ई पइजी सघे थी। चाइना अक़वाम मुतहिदा में पंहिंजी रिपोर्ट में ॼाणायो आहे त अगरि कंहिं इंसानी आबादी वेझो उहो हिसो किरे त उन खां अॻु हिकु एमरजेंसी अलर्ट पिणु जारी कंदो।